लिखे तो त मुझे जख्म जी मलम तो वठा। हाँ छा थो लिखे? मुझे जख्म जी मलम तो वठा, बेकदरे सां प्यार करे वेठम सुबेर, बेकदरे मुझो कदर ही न कयो, ॾाढी तकलीफ़ में आया, हर वक्त उन बेकदरे जी याद थी अचे। अहिड़ी का मलम ॾे जेका मां पंहिंजे ज़ख़्म ते हणा। ए इंसान, रब ज़ुल जलाल वल इकराम इंसान ज़ात के अशरफुल मखलूक बनायो। अशरफुल मखलूक अगर के इंसान जे करे तुझी जिंदगी दुखी थी गुजरे तो समझ तू गलत रास्ते ते। अल्लाह रब ज़ुल जलाल के इंसान जा सुकून तबाह ऐं बर्बाद न कंदो। हमेशा इंसाननि पंहिंजा सुकून पाण ही तबाह ऐं बर्बाद कया, सिर्फ गलत रस्तो अख्तियार करण। अल्लाह रब ज़ुल जलाल वल इकराम पाक हस्ती ज़ुल जलाल जे इंसान के जॾहिं खणंदो आहे न तो उन इंसान जा हौसला बुलंद कंदो। उन इंसान के इंसान जी तड़प ऐं तकलीफ़ न ॾींदो। जेकॾहिं तुंहिंजे मथों अहिड़ो वक़्तु हले थो जो उन इंसान खां बग़ैर तू जिए ई नथो सघे त समझ अल्लाह तोखे पंहिंजी रहमतनि खां दूर करे छॾियो। ख़ुदा जो कसम, जेकॾहिं चाहे थो त मां पंहिंजा सुकून वापसि मोटाया त अल्लाह रब ज़ुल जलाल वल इकराम जे आॾो पंहिंजी ग़लतियूं तस्लीम कर। अल्लाह पाक के चयो, या रब मां गलत रस्ते ते हुयमि, मां बेख़बर हुयमि। तां उहे इंसान आहियो अल्लाह जे कलाम के छॾे तां दुनिया जे उगाड़ियुनि शाइरनि जे कॾ लॻंदा आहियो, जेके माशरे खे बिगड़ाइण जे करे पंहिंजा रंग रूप नाच गाना रड़ियूं रंबाटियूं तां ताणी पहुचाईंदा। हक़ जो किताब क़ुरान, हक़ जो किताब मोहम्मद रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो बयान जेके तूं अॼु नज़र अंदाज करे वेठो। याद रखो ए इंसानो, सुकून में जेको नाहे उहो इंसान इहो ई समझे मां ग़लत रस्ते ते आहियां। अल्लाह कंहिंजा सुकून तबाह न कंदो आहे, इंसान पंहिंजा सुकून पाण तबाह कंदो। हा, जेकॾहिं हाणे चाहे तो उन इंसान खां मूंखे पनाह मिले त अल्लाह रब ज़ुल जलाल वल इकराम तुंहिंजे अल्फाज़नि मां ॿुधण तो चाहे त मां हिन बंदे खे ॿुधां, तो रब सां उहो बयान शेयर कर जेको अॻिते तोखे हलाइण सेखारे। याद रखो, इन्हनि इंसाननि खे पंहिंजी लाइफ में वापसी जो भी न सोचींदा कयो त इहे वापसि अचनि। रब जो कसम, वया न खुशी में हिकु पाण खे ख़ुशि रख, वञण वारनि जा रस्ता खोले छॾ, अचण वारनि जा अहिड़ा इस्तक़बाल कयो जो अॻिला हैरान थी वञनि त असांजो अहिड़ो इस्तक़बाल कंहिं बि न कयो। जेके वया सो उहे वया, उहे तव्हांजा न हुया, जेके ईंदा उहे हक़ीक़ी तव्हांजा ई हूंदा। ए इंसानो, बेवफ़ाउनि खे यादि करे पंहिंजो पाण खे अज़ियतियूं ऐं तकलीफ़ूं न ॾियो।
अल्लाह तो चवे तू मूंखे यादि कर, मां तोखे यादि कयां।